असांखे सवाल मिलियल आहे त हिननि मां मुतवाज़ी ऐं उमूदी लकीरूं ॻोल्हे लहो, यानी पैरेलल ऐं परपेंडिकुलर लाइन्स खे ॻोल्हे लहो। सभ खां पहिरियां अचूं था पैरेलल लाइन्स ते। पैरेलल लाइन्स उहे हूंदियूं आहिनि जेके हिकिड़े जियोग्राफिक या जियोमेट्रिक प्लेन ते हुजनि। प्लेन यानी जीअं हाणे असांजी स्क्रीन आहे, इहा हिकिड़ो प्लेन ई आहे, ऐं उहे ॿ लकीरूं पाण में कॾहिं बि इंटरसेक्ट यानी हिक ॿिए खे कटींदियूं न आहिनि। हाणे इहा असांखे इल्म में कीअं अचे त कहिड़ियूं ॿ लकीरूं पाण खे न कटींदियूं या अॻिते हली करे कॾहिं बि पाण खे न कटींदियूं, उहा असांखे ख़बर पवंदी आहे मुख़्तलिफ़ शयुनि जे ज़रिए। जीअं हाणे असां वटि ॿ एंगल्स मिलियल आहिनि, त जेका लाइन एस ऐं टी आहे ऐं लाइन यू ऐं वी आहे, इहा लाइन सी ऐं डी खे साॻिए ई एंगल ते कटे रहियूं आहिनि। इन्हनि खे चइबो आहे करस्पॉन्डिंग एंगल। ऐं इन सां असांखे इहा ख़बर पवे थी त इहा साॻी एंगल ते इन जेका लाइन आहे सी ऐं डी खे, इहे ॿई लाइन साॻी एंगल ते कटे रहियूं आहिनि। ॿ लाइन्स जंहिंमें मुमासिल ज़ाविया यानी करस्पॉन्डिंग एंगल्स हूंदा आहिनि, उहे पाण में पैरेलल हूंदियूं आहिनि। त असां इहो चई सघूं था त लाइन एस टी जेका आहे, असां हिनखे शो कंदासीं एस टी लिखी करे, मथियां हुनजे लाइन जो सिंबल ॾींदासीं। ऐं अगरि कंहिंखे पैरेलल शो करिणो हूंदो आहे त असां ॿ लीका सिधा ॾींदा आहियूं, त मतिलबु इहा लाइन पैरेलल आहे लाइन यू वी सां, ऐं यू वी लिखी करे असां मथां लाइन जी निशानी ॾींदासीं, त जीअं असांखे ख़बर पइजी वेंदी त इहे जेका लाइन आहे यू वी, उहा पैरेलल आहे लाइन एस टी सां। हाणे अचो त परपेंडिकुलर लाइन्स खे ॻोल्हे था लहूं। परपेंडिकुलर लाइन्स उहे हूंदियूं आहिनि जंहिंजे विच में 90 डिग्री जो एंगल हुजे। जीअं असां वटि सवाल में हिते टिनि जॻहियुनि ते 90 डिग्री जी एंगल ॾिनल आहे। जीअं लाइन एस टी ऐं सी डी जे विच में आहे, जीअं असांखे मिलियल हुयो सवाल में ई, ऐं इहा एंगल जेका आहे 90 डिग्री जी ठहियल आहे, त असां लिखी सघूं था त लाइन एस टी जेका आहे उहा परपेंडिकुलर आहे सी डी जे। ऐं परपेंडिकुलर जी इहा निशानी हूंदी आहे त असां सिधी लीक ॾेई उनजे हेठां हिकिड़ी नंढी लीक ॾींदा आहियूं। साॻे ई तरीक़े सां लाइन यू वी ऐं लाइन सी डी भी पाण में पैरेलल आहिनि, छाकाणि त उन्हनि जे विच में बि जेका एंगल आहे उहा 90 डिग्री आहे, ऐं उहा हिक ॿिए खे 90 डिग्री जे एंगल सां कटे रहियूं आहिनि। हाणे उनखां अलावा हिकिड़ी ॿी जॻह ते बि इहा साॻी निशानी ॾिनल आहे 90 डिग्री वारी, उहा आहे लाइन डब्ल्यू एक्स ऐं लाइन ए बी जे विच में। त असां लिखी सघूं था त लाइन ए बी जेका आहे उहा बि परपेंडिकुलर आहे लाइन डब्ल्यू एक्स जे। त असां वटि मौजूदु जेको बि इल्मु हुयो इन सवाल में, उन हिसाब सां असां वटि सिर्फ़ु इहे टे ई लकीरूं हुयूं जेके हिक ॿिए सां परपेंडिकुलर हुयूं। हाणे तव्हां सोचे सघो पिया, तव्हां चई सघो पिया त जेको ए बी आहे ऐं सी डी आहे, इहे बि त हिक ॿिए खे नथियूं कटनि, पर अगरि असां हिनखे अॻिते ठाहींदा हलूं हा त नेठ हली करे इहे हिक ॿिए खे कटनि हा। या त असांखे ईअं सवाल मिलियल हुजे हा त लाइन जेका सी डी आहे उहा लाइन डब्ल्यू एक्स सां परपेंडिकुलर आहे। अगरि इहा परपेंडिकुलर हुजे हा त लाइन ए बी ऐं सी डी जे विच में करस्पॉन्डिंग एंगल हुजे हा, त पोइ इहे पैरेलल बि थी वञनि हा, ऐं वरी लाइन सी डी लाइन डब्ल्यू एक्स सां पैरेलल बि थी वञे हा, ऐं पोइ लाइन ए बी ऐं लाइन सी डी बि पाण में पैरेलल थी वञनि हा। पर ईअं न आहे। अगरि ईअं हुजे हा त सभई लाइनूं हेठि मथे थी वञनि हा, ऐं असांखे पूरो जो पूरो हिसाब ॿिए तरीक़े सां ॾिसणो पए हा, ॿिए तरीक़े सां सम्झ में अचे। बहरहाल लाइन एस टी ऐं यू वी असां वटि पैरेलल आहिनि, ऐं ही टे लाइनूं असां वटि परपेंडिकुलर आहिनि।